आपातकार खे को बि फ़ाइदो कोन मिलियो आहे। बारदार वापार जे हवाले थी वियो, पर करंट पोज़ीशन इहा आहे त बाज़ार में हींअर थोरी बाज़ार में 2000 खां वधीक चाटी आहे। तव्हांखे ख़बर आहे रुगो महीनो ई रमज़ान शरीफ़ जो गुज़रे थो, रमज़ान महीनो आहे, कुझु माण्हुनि जी दां आहे, कुझु चवनि था कुझु कंट्रोल हुजे, एॾी जेका किराया न थिए। बाक़ी कणिक जेका आहे त तव्हांखे 2500 रुपया मुंहिंजो असांखे ॿुधाया थो। रुगो रमज़ान शरीफ़ गुज़रे, शोबान जो महीनो अचे, मई जी 15 खां पोइ तव्हांखे 2500 रुपया कणिक बाज़ार में तव्हांखे कार मिलंदी आहे। अटो तव्हांखे 3000 रुपया मन जे हिसाब सां तव्हांखे मिलंदो। इहा पोज़ीशन आहे। हिननि खे छा कंट्रोल करे नथा सघनि, करणु चाहिनि नथा, करे सघे थो। चवंदा आहिनि त उभरंदे जे तो न कयो लंदे कहिड़ो कंदो। ॿुधो न, हीअ जेकॾहिं उथंदे ई अहिड़ा इक़दामात न खणंदा त हीअ अॻिते उन शइ खे क़ाबू न पाए सघंदा। हाणे भारत में अचे पियो, माण्हू वेठा आहिनि, केॾी महिल 7 फार्म जो इशू हो, 7 फार्म ख़तमु थियो, अदा हाणे तव्हां इहे वठो। अड़े बाबा कणिक ई कान थी, हाणे इहे जेके वठंदासूं त कीअं कंदासूं? हलो 2 रुपया माण्हू नफ़े लाइ थो करे, जॾहिं नफ़ो तव्हांखे मिलंदो ई न त तव्हां छा कंदो? कणिक जी वॾो क्राइसिस थींदो। आम माण्हू वीचारो ॿिए रस्ते ते आहे ऐं आम माण्हू जी सूरत हाल तमामु बदतर आहे। तंहिंमें आम माण्हू में पाण जेको बि क्लास आहे न, आम माण्हू मेजॉरिटी आम माण्हू आहिनि। आम माण्हू खां मुराद छा आहे? आम माण्हू भाई हू तबिको केतिरो आहे, उहो केतिरो आहे? ऐं ॿियो तव्हांखे थोरो को तव्हांजे सुवाल ते ज़राअत जे हवाले सां आहे। ऐं बिलख़ुसूस गवर्नमेंट जॾहिं बारिशूं आयूं, ॿोॾि आई, बाबा ॻाल्हि इहा आहे त जेको तो आबादगार खे रिकवरियूं जेके आहिनि, कर्ज़ आहिनि, उहे मुमिल कया वञनि ऐं हिकिड़ा ख़तमु कया वञनि, ॿियनि त सूद ख़तमु कयो वञे ऐं ॿियो पीरियड वधायो वञे उनजी वसूली जो, ऐं सूद ख़तमु कयो वञे। उहो न ज़रे तरक़ियाती बैंक नंढा कया आहिनि। बिलख़ुसूस लाड़ बेल्ट में, जंहिंमें टंडो मोहम्मद ख़ान बदीन सरे फ़र्ज़ अथनि, जेको मैनेजर थो अचे ज़मीनदार अॻे डिप्रेशन जो शिकार आहे, उन्हनि जे ॻोठनि ते, उन्हनि जे फसलुनि ते, उन्हनि ते रोड ते MCO बीठा आहिनि, मैनेजर बीठा आहिनि, नोटिस आहिनि, फिलाना आहिनि, लेटर हुते था पढ़ो ॾियारियूं, हुतां था नोटिस लॻायूं, हुते था ई करियूं। इहा किराया लॻी पई, को बि माना उन्हनि खां पुछण वारो कोन्हे त बाबा तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं ज़राअत तबाह थी वई आहे, हिननि इलाइक़नि खे जेको आहे सो हीउ जेको आफ़त त करार ॾिनूं अथनि, ॿोॾि आई आहे, हीअ थियो आहे, या फसलूं उहो थियो आहे, या फसलुनि जो रेट न मिलियो आहे। ऐं तंहिंखां पोइ कोरोना जी जेका वबाई सूरत हाल आहे त पूरो मुल्क गुज़रियो आहे। हर वक़्त में फ़िक्र जो माण्हू जेको गुज़रियो आहे, उहा सॼी सूरत हाल माण्हू गुज़रियो आहे। तव्हांखे ख़बर आहे नेशनल बैंक, स्टेट बैंक बिलख़ुसूस में रिलीफ ॾिनो आहे, पर आम माण्हू ते रिलीफ कोन पियो पुॼे न। पर जेको बि तव्हां ॾिसो त हिन हुकूमत में को बि अहिड़ो ॿूटो न आहे ॿारियो। जेतिरियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, हुन वारी ॻाल्हि अगर कुछ कहते हैं तो मज़ा उल्फत का जाता है, अगर ख़ामोश रहते हैं तो कलेजा मोह को आता है। कुझु बि कोन्हे हिते। असां त सिंध में असां ख़ासि करे माटे जी माउ वारो सलूक कयो आहे। ऐं जॾहिं बि का ॻाल्हि करियूं था त पोइ कॾहिं अरिड़हं अमेंडमेंट जी ॻाल्हि थी थिए, कॾहिं हुनजी ॻाल्हि थी थिए, कॾहिं हुनजी ॻाल्हि थी थिए। असल में ॻाल्हि इहा त बाबा तव्हां पंहिंजो कमु करियो। सिंध में जेकॾहिं असांजो PRC वफ़ाक़ जा इदारा आहिनि, कई इदारा वफ़ाक़ी इदारा आहिनि जेके सभु कुझु कमु करे सघनि था। करंट तव्हांखे जॾहिं ख़बर आहे त सीड जूं 224 जेके आहिनि नक़ली दवाउनि जूं कंपनियूं जेके आहिनि, हिननि जेको हुनजा लाइसेंस मनसूख़ कया आहिनि। यार हिन खां वधीक बि नाइंसाफ़ी कहिड़ी आहे? ऐं टोटल जेको उहो सीड घणे भाङे जेको कंपनियूं जेके पंजाब मां बि अचे थो ऐं पंजाब वारा उते हायर कनि था। वफ़ाक़ त असांखे जेको आहे सो पंहिंजी हिकिड़ी कानूनी थो सम्झे, असांखे उन अंदाज़ सां ट्रीट कोन थो करे जंहिं नमूने वफ़ाक़ जो हक़ थो थिए ऐं जी सूबनि जो हक़ थो थिए। ऐं असां वफ़ाक़ जो जेको असां जेको हुनजे नंढो भाउ सम्झनि, जेको बि बराबरी जे बुनियाद ते असांखे पंहिंजा हुक़ूक़ ॾिना वञनि, जेके सूबनि जा ऐं उनजे ज़राअत जे हिसाब सां थियनि था, मईशत जे हिसाब सां थियनि था, डेवलप जे हिसाब सां थियनि था। जीअं त जॾहिं सूबाई हुकूमत बि दावो करे पई असांखे कुझु कोन पियो मिले। तव्हां अंदरि त वञी ॻोठनि में ॾिठो, ॻोठनि जा टोटल रोड रस्ता ख़तमु थिया पिया आहिनि, तबाह थिया पिया आहिनि। तव्हांखे इहा ख़बर आहे त जेके बि ॿिज आहिनि, सीड आहिनि, असां मुतारिफ़ न करिया आहिनि। बिल्कुलु तव्हांखे चवंदुसि शुगर सीड कम जो जेको ॿिज हर शुगर मिल ॾींदी आहे। पहिरीं तव्हां असां हिन खिते ते, हिन ज़मीन ते, हिन आबादगार को बि निकिरियो, को चए निकिरियो, पाण ज़राअत पेशा माण्हू आहियूं, हुन सां वाबस्ता आहियूं, वास्तो रखूं था। पहिरीं PR 1000 हूंदो ऐं BL 4 हूंदो ऐं मुख़्तलिफ़ वैराइटियूं हूंदियूं। उन्हनि में तमामु वज़न तमामु सुठो हूंदो, उहे सोक जा बि ॾाढा हूंदा, ॿोॾि जा बि ॾाढा हूंदा। इहे वैराइटियूं रूशनास कयो। हाणे हिननि छा कयो आहे त पंहिंजा जेके हाइब्रिड मुख़्तलिफ़ वैराइटी ॿिज ॾेई उन्हनि में पोइ छा कयो अथनि, हाणे उन्हनि जी दवा बि ज़रूरत थी वई आहे, उनजो वधीक भाउ ॾियण जी ज़रूरत थी वई आहे। छा हू पंहिंजा दुकान पिया हलाइनि, एक्चुअली आबादगार खे उहो लाभ नथो मिले। अब्दुल करीम का अथॉरिटी कान्हे, हिकिड़े फोरम जो दाह करण वारो निमाईंदो आहे। अगरि माण्हू जो आबादगार जो तनज़ीम जो निड़ो निमाईंदो आहे त दाह थो करे, यार हीअ असां वेठल आहे। यार हीअ जिन्हनि जे इदारा जिन जे हथ में आहिनि, उहे अखियूं ॿूटियो वेठा आहिनि। हिकिड़ो को माण्हू 5-5 लख रुपया पघार थो खणे, चेयरुनि जो ऑफिसरनि जो वञी ॾिसो जंहिं नमूने वेठा आहिनि। ऐं सिंध धरती जा जावा ऑफिसर मेजॉरिटी में माण्हू आहिनि। तव्हां अखियूं पटियो, तव्हां होशियार ना करो। जॾहिं असीं कहिड़ी हाई फाई मीटिंगनि में वेयूं था, मिनिस्टर जी मीटिंग में वेयूं था त ॻाल्हि कंहिंजी कंदो, जेकॾहिं कंहिं
कमिशनर साहब हूंदो तॾहिं ॻाल्हि कंदो, मिल वारे जी ॻाल्हि कंदो, सनतकार जी ॻाल्हि कंदो। अड़े बाबा तूं आबादगार जी ॻाल्हि कर। मिनिस्टर साहब जेको आहे पोइ सियासी माण्हू आहे, पोइ कंहिंमहिल कंदो त हीअं पियो थो करे, हा पियो कंदो, कंहिंमहिल न पियो कंदो। जे DG साहब अथव तॾहिं पोइ ॻाल्हि, अड़े बाबा तव्हां ख़ुदा कान ॻाल्हि करियो त पहिरीं शयूं त उन मां छा पियो थियो। जेकॾहिं अब्दुल करीम टालपुर खे हिकिड़े नंढे आबादगार जी हैसियत आहे, इहे सभु मादी पढ़णो न आहे। मूंखे इहो यादि आहे त अॻे हिन शइ मां हीअं थींदो, हिन शइ मां हीअं थींदो, जिते भाण जूं 2 ॿोरियूं विझंदा हुआसीं उते 3 ॿोरियूं विझंदा हुआसीं, उते 1000-1200 मन कमंद खणंदा हुआसीं, उते 6 ॿोरियूं पिया हुजूं त उहो कमंद कोन पियो लहे ऐं ज़मीन भीतर तबाह थींदी वञे। ज़मीन जी जेका उहा मदनियात जेका कुवत ज़रख़ेज़ी ख़तमु थींदी वञे। असांखे त को बि फ़ाइदो कोन्हे, असां फुरिजूं पिया। असांखे जेकॾहिं वरी हींअर तव्हां वठो बसर खे वठो, करंट टमाटे जो वठो, कहिड़ो हाल थियो आहे। मां ज़मीनदार वीचारा ॿोरियूं पलटे हलिया विया आहिनि। बाज़ार में तव्हां उहो ई वठंदो, तव्हांखे 30 रुपया 40 रुपया 50 रुपया उहो तव्हांखे मिलंदो। त आबादगार ॾिसो इस्तेसाल आहे, इस्तेसाल करण वारा कनि पिया। आम माण्हू खे ताक़त न आहे। सिर्फ़ु पैदावार ॾींदड़ माण्हू आहे त उनखे त उजूरो छो नथा ॾियो? तव्हां मुनासिबु उजूरो ॾियो न। जेकॾहिं न ॾींदो त इहे शयूं आहिस्ते आहिस्ते, तव्हांखे ख़बर को वक़्तु उहो 15 साल पहिरीं काटन माण्हू पोखणी छॾे ॾी, काटन फैक्ट्रियूं बंदि थी वियूं हुयूं। त हीउ हिकिड़ो मकाफ़ात अमल आहे, ख़ुदा जो कानून आहे, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।